नाज़रीन हिन वक़्त असीं मौजूद हूँ जैकाबाद जे शाहीवाह ते ही सिंध बलूचिस्तान जो बॉर्डर आहे। ही जेको आहे त जैकाबाद ज़िले जो आख़िरी पुछड़ी आहे उतरे इलाइक़े में। हिते जेका आहिनि त जेका ॻोठ मुतासिरीन आहिनि जैकाबाद ज़िले सां वाबस्ता उहे जेका आहिनि त उन्हनि जो ॻोठनि में पाणी अची वियो आहे। रोडनि ते जेको आहे ख़ैमा अॾे करे वेठा आहिनि। अचो उन्हनि खां पुछा कयूं था त तव्हां केतिरे टाइम खां हिते वेठा हो ऐं जैकाबाद जी ज़िले इंतिज़ामिया समेत हितां जा जेका चूंडियल नुमाइंदा आहिनि या हितां जो यूसी जो जेको चेयरमैन आहे या जेको काउंसलर आहे उन्हनि हिन जे लाइ कहिड़ा एफर्ट वरिता आहिनि। अचो त हिते मौजूदु जेका बरसाति मुतासिर आहिनि उन्हनि सां ॻाल्हायूं था। अब हिते तव्हांखे घणा ॾींहं थिया आहिनि? असांखे साईं घटि में घटि बि अॼु 10हों ॾींहुं आहे 12हों। न अटो आहे कुझु बि न आहे। सफ़ा खाइण जे लाइ बि तंगूं बुख ते पियूं। एतिरा एतिरा मासूम ॿार आहिनि इहे बि कल्ह अची हिकु हिकु टाइट ॾेई आने हिकु अध खे बाक़ी टाइट बि कंहिंखे कोन्हे। सुमरो साहिबु वीचारो ईंदो आहे या भर्त जी लपाईंदो आहे अजब अली अची ॾेई रजब अली हा साफ़ इहो अची ईंदो शाबाश ताईं थेली थेली फी माण्हू ते ॾेई वेंदो आहे। मिड़ई बचड़ा खाइनि था गुज़ारिश तो बाक़ी बुख ते हूं। अच्छा ज़िले इंतिज़ामिया तव्हांखे हिते बि न आयो आहे पुछा करण बि न आयो आहे। इहा ई ख़बर न आहिनि त तव्हां मुयल हो बचियल हो असांजा नंढा बच्चा तव्हां ॾिसो था पाण ॾिसो था। हाणे सुमरो साहिबु अचे थो पाण ॾिसे थो इहे खटड़ा अॾे उन जे हेठां पियाऊं प्लाटक बि कोन्हे को राशन न खाद खोराक। मां चयो असांखे पाणी जो प्यालो कोन्हे ॿी इहो जेको ढंढी जो पाणी आहे पीऊं था बाक़ी मां चयो असांखे दाणो अन्न जो कोन्हे अटे जी लप कोन्हे। मस्जिद में असांजा ॿार पिया बचा इहो मस्जिद हुई पिया बाक़ी ढंढ जो किनो पाणी पियो था पोइ इन सां त बीमार थींदा हूंदो न पेट जो दस्त हलनि था। तोखे चयो न तोखे मां चयो मूंखे दस्तनि जी दवा ॾियनि मुंहिंजा सॼा ॿार दस्तनि था पिया आहिनि। छा एतिरो कोन पुछा करंदो त भाउ छा हाल था छा अहवाल अथव कीअं हो कीअं न हो। हिकिड़ो मुस्लमान ॼण असांजा भाइर बि न आहिनि असां ॼण पाकिस्तान जा बि न आहियूं। वोट ई टाइम छेती पहुचनि था तूं बि रहिसां हे बि रहिसां उठो बा वोट जो हीअं कयो हूअं कयो पोइ भाई था अचनि था अॼु असां पुछा कोन करे थो त कीअं तव्हांजा बच्चा आहिनि। शाबाश आहे इन मुस्लमान खे सुमरे साहिब खे चयो इहो जेको ज़ंबु मान जो ॾिए थो इहो ॾिए थो बाक़ी कसम ते असां को पुछा करण बि कोन आयो आहे। अॼु इहो तूं वरी आयो आहे अॼु तूं आयो आहे त अॼु इहे पुछा बि कई थी इहे ॻाल्हियूं बि करे थो। मीडिया वारा बि तव्हां सां न आया? मां चवां थो त असां इन खां सवाइ को पखी बि न आयो आहे। इहो आयो आहे चऊं था पे अॼु ॿियो टियों ॾींहुं ते आने थो चांवर इहो थेली थेली ॾिए थो मिड़ी कुझु गुज़र सफ़र हले थो इन जो भट खाऊं था बचा इहो आहे सूमरे साहिब जो बाक़ी बिल्कुलु बुख ते अची तलाश जो तव्हां को गुजिया हे खटा पिया आहिनि हे खटा पिया आहिनि हे खटा पिया आहिनि हे सामान पिया आहिनि प्लाट कोई कोन्हे को अलाह को हाणे कल्ह छा कंदा आहियो? कमु राखी कंदा हुआसीं। कंहिंजी राखी कंदा? मां ग़ुलाम हुसैन जी कयूं पिया खोसे जी इंजी बिरोही जो हे मुल्क मां जो हे मां 50 जहिड़ो रोंबी हे वही सॼी ढंढी सी जायूं किरी पिया हे तुंहिंजा हे छा नालो तव्हांजे वॾर जो सनाउल्ला ख़ान जी इन जी मिसाल राखियूं करनि था ग़रीब हे पाण ॾिसो था नियामतुल्ला ख़ान जी आहे ॾिसो था पाण इहे ढंढियूं माल मता तव्हांजो माल असुर गॾा हुया हुते टपड़ ख़ुदा हो ढूंढ पिया ते गॾनि जा मरी विया वो गड्ढा भी मरी विया गार्डन वारो काफ़ी मरी विया। हल ॾेखारियूं हो पिया थी रोडनि ते ॾेखारियूं ईअं बि न थिए त कूड़ हण त हल तोखे ॾेखारियूं किथे मेंह पई थी किथे गऊं पई थी। अच्छा हाणे तव्हां वटि आया आहियूं तव्हां असांजे तवसत सां जेको आहे सिंध सरकार खां कहिड़ी घुर कंदो? महिरबानी को असांखे अटो बि कोन्हे असांखे राशन मिले असांखे तंबू बि कोन्हे असांखे दवाई बि कोन्हे ॿारनि जे लाइ उहो रुपयो न आहे जो असां को मिसाल का गोरी वठूं वरी बि शाबत आहे सूमरे साहिब खे असांजे लाइ का गोरी वग़ैरह हे हो आने थो वरी का मानी ॾिए थो। अदा तव्हांजी हिते कोई सार संभाल लाइण आयो आहे? को अमलो न आयो आहे सर ने गवर्नमेंट बलूचिस्तान को ने सिंध को असां बॉर्डर ते वेठा आहियूं असांखे 15 ॾींहं थी विया आहिनि। असां बिलावल भुट्टो ज़रदारी की गुज़ारिश कयूं था अची असांजो सार संभाल लाइ और इनको अलावा असां वटि ने को राशन आहे कोई असांजा ॿार बीमार आहिनि इनको अलावा असांखे को शइ नथो मिले ने पाणी आहे ने राशन आहे ने मानी जो सिस्टम आहे को सिस्टम न आहे। और इनको अलावा टाइम किथां पियो था? पाणी असां इहो ई पीऊं था ढंढी जो पाणी सर पीऊं था हा किनो ई पाणी पीऊं था जी। तहसीलदार सोबतपुर आयो हिते पंहिंजी मनमानी ते 2-3 टेंट ॾेई वियो आहे। सिंध जो इलाइक़ो आहे न? सिंध जो इलाइक़ो आहे बॉर्डर आहे हिते सर। सिंध आयो जैकाबाद कोई बि न आयो आहे ने जैकाबाद डीसी आयो आहे ने सोबतपुर जो तहसीलदार हिते आंदो आहे 2-3 टेंट आंदो आहे पंहिंजी मनमानी सां हिते ॾेई वियो आहे को शइ असांखे अॼु ताईं न मिलियो आहे। उहो बि बलोचिस्तान वारनि खे 2-3 टेंट ॾेई विया आहिनि पंहिंजे मनमानी सां सर। सिंध वारनि खे न ॾेई न असांखे कोई बि न मिलियो आहे
तहसीलदार सोबतपुर आयो 2-3 टाइम ॾेई वियो पंहिंजे मनमानी जे हिसाब सां। अॼु ताईं असांखे को अमलो ने बलोचिस्तान जे तरफ़ों ने सिंध गवर्नमेंट जे तरफ़ों। अच्छा तव्हांखे इन करे न ॾेई वियो तव्हां सिंध जा रहवासी? असां सिंध जा रहवासी असां बिलावल भुट्टो ज़रदारी और आसिफ अली ज़रदारी साहब खे गुज़ारिश कयूं था अची असांजो सार संभाल लाइ। बाबा इहो तव्हां हिते वेठा हो, तव्हां जेको सार संभालण आयो कोई भी न साईं, कोई भी न। रजब अली सूमरे साहिब खां सवाइ कोई भी न आयो आहे। 3 ॾींहं आहे रजब अली सूमरो साहिब अचे थो, गोरियूं आने थो, दवाइयूं आने थो। असांजे ॿारनि जा हथ पची पिया आहिनि, पेर पची पिया आहिनि, दस्त थिया आहिनि, उल्टी थी आहे, बुखार थियो आहे। असांखे रुपयो न आहे, ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह, कंहिं वटि बि रुपयो न आहे। हर को परेशान आहे। मींहं में पुसियासीं, हाणे उस में सड़ूं था। पियो कीअं था? असां बसि इहो रजब अली आने थो पियो, इहो ॿारनि खे खारायूं था। बाक़ी असां ईअं बसि थुक थंभण ते कॾहिं काथऊं मिड़ई जुगाड़ सुगाड़ कयूं था। रजब अली खे शाबस आहे, इहो 3 ॾींहं आहे, गोरियूं आने थो। सिंध सरकार को कहिड़ी घुर कंदो? असां चऊं था असांखे दवाई बि मिले, रियासण बि मिले, टेंट बि मिलनि। बराए महिरबानी गुज़ारिश इहा आहे त असांजी सूमरे साहिब सार लधी आहे। बाक़ी हाणे ॿियो त कोई असां ॾे अचे बि नथो। महिरबानी कयो, असांजी सार संभाल लहो। जे न लहंदव त पोइ उहा तव्हांजी मर्ज़ी आहे। बाबा तव्हांखे हिते केतिरा ॾींहं थिया आहिनि रहंदे? सर असांखे हिते 10 ॾींहं थिया आहिनि तक़रीबन। कोई बि हुकूमत हो, इदारो या अमल हो, असां ग़रीबनि जो सार संभार ॾिसण जे लाइ न आया आहिनि। सिर्फ़ु पंहिंजो वोट वठी करे पंहिंजे बचनि सां ख़ुशहाली जो ज़िंदगी गुज़ारनि था। आवाम जो को बि सवार संभाल नथा लाहिनि। MNA हुजनि, इलाइक़े जा कमिश्नर हुजनि, ज़िलाई अफ़ीसर हुजनि, को बि न आयो आवाम खे संभालींदा आहिनि। सिर्फ़ु वोट जे करे संभालींदा आहिनि, बाक़ी कुझु बि न आहे। लखे रुपए जा असांजा फसल विया, माल मवेशी ॿुधी विया, बच्चा असांजा रोडनि ते पिया आहिनि। न टेंट आहे, न राशन आहे, न दवायूं, कुझु बि न आहे सर। घर बि विया लुड़ी सर। न उन्हनि जे करे न उन्हनि जो ज़रियो बि न आहे जो बाबा उनखे निकासियाब थिए, कुझु बि न आहे सर। अच्छा तव्हांजे ॻोठनि मां पाणी हाणे कीअं निकिरंदो? उहो बि निकासियाब जे ज़रिए तो गवर्नमेंट ताउन करे त कॾहिं बाक़ी असांखे वस खां ॻाल्हि छॾी वियो सर। नाज़रीन असां सां गॾु मौजूदु आहे सहाफ़ी रजब सूमरो जेको 3-4 ॾींहंनि खां वठी हिते हिननि बरसाति मुतासिरीन खे जेको पंहिंजे खीसे मां हणा वणा ख़र्च करे उन्हनि खे खाद खुराक पहुचाए रहियो आहे। रजब साईं, इहो सिलसिलो तव्हां कीअं शुरू कयो, तव्हांखे कीअं ख़्यालु आयो? साईं सभ खां पहिरियों त आवाज़ TV जी वॾी महिरबानी जो हिन गुंजान ऐं ॾुतड़ियल इलाइक़े में पहुती आहे। इन टीम खे मां भलीकार चवां थो। असल ॻाल्हि हीअ हुई जंहिं ॾियारे पहिरीं बरसाति थी ऐं हिते मूंखे ख़बर पई त शाही खे घारो लॻो आहे सिंध तरफ़। मां उन टाइम निकितुसि कवरेज जे लाइ। जॾहिं मां हिते पहुतुसि त पहिरें ॾींहुं मां हितां टपी वियुमि सोबतपुर ताईं। सोबतपुर खां जॾहिं वापसी अचूं पिया त हिकु औरत कचो अटो खाए पई। उन खाइण खां कुझु न हो। मुंहिंजे पुट ॾिठो, चयो बाबा हो ॾिस ॿारनि खे कचो अटो खाराइण। उन्हनि खे असां चऊं पिया, मां उन खां पुछो अमड़ हे छा थी करे? चयो भाउ काठियूं आलियूं, का शइ ॿारण जे लाइ न आहे, ॿचड़ा बुख ते वेठा आहिनि, केरु असांजी सार लहंदो? मां उन टाइम 12 बजे हितां निकितो आहियां। फौरी तौर ते 2 देॻा चांवरनि जूं करायूं आहिनि। उन टाइम हलंदी तेज़ बरसाति में मां हिते पहुतो आहियां, सभ खे विराए ॾिनो आहे। जंहिं टाइम मां हिते विराए ॾियां पियो, यकीन कयो त मूंखे ॾाढो सुकून पियो अचे। इन खां वधीक का बि नेकी न आहे। रजब उहा सही आहे तव्हांजी ॻाल्हि, तव्हां दर्दनाक ॻाल्हि असांखे ॿुधाई आहे। मुंहिंजो चवण जो मक़सदु इहा आहे त हितां जा ज़िलई इंतिज़ामिया, हितां जा चूंडियल नुमाइंदा छो इन्हनि खे हिते जेको बेयारो मददगार छॾे ॾिनो आहे? असल मूंखे त हैरत हिन तर्जे ज़मींदारनि ते थी अचे। वॾा वॾा ढिंग ज़मींदार आहिनि, हूअं त चवंदा आहिनि असां वॾा सोशल कमु कयूं था। मूंखे हैरत आहे उहे पंहिंजे हारनि नारियुनि खां पुछा करण बि न आया आहिनि। उहे हिते अची करे हिननि खां पुछो बि नथो त तव्हांखे कुझु खाइण खां आहे या न आहे। उहे बि न आया आहिनि। इन्हनि जी पाण तव्हां शिकायत बि ॿुधी आई आहे। हाणे चवण जो असल मक़सदु इहो आहे त ठीकु आहे ज़मींदार न आया, उन्हनि शायदि ज़िले इंतिज़ामिया जे मथां रखियो, पर ज़िले इंतिज़ामिया जो को नुमाइंदो हिते न पहुतो आहे। कहिड़े क़िस्म जी सर्वे कनि था? या त शायदि ऑफिस में वेही सर्वे कंदा, उते बिल ठाहींदा, उते वोचर ठाहींदा, उते टेदरी में बिल पास कराईंदा ऐं पोइ चवंदा त असां वरी का ख़िदमत करे आया आहियूं। मूंखे नथो लॻे त हे इलाइक़ो आहे, पर अहिड़ा केतिरा ई इलाइक़ा हूंदा जिते वीचारनि वटि खाद खुराक बि न आहे। मां पोइ बि एतिरे नी सॼे क्राइसिस में मां सलाम पेश कयां थो MP असलम अबड़े साहब के, जेको दर दर पहुतो आहे, राशन पहुचायो अथई, खाद खुराक पकी पकाई देगियूं करे उन्हनि ताईं पहुचायो अथई। पोइ बि अदा ठीकु आहे, असां सियासी इख़्तिलाफ़ 100 खणी रखूं, पर उनखे जस हुजे। नाज़रीन, हिन वक़्तु असीं मौजूदु हूं जेकाबाद जी UC आमदपुर जे ॻोठ अतर भंगर जे ॿाहिरां। हितां जा ॻोठाणा जेका लॾ पलाण करे वञनि था, उन्हनि खां पुछा कयूं था उन्हनि छो लॾ पलाण करनि था, जॾहिं त उन्हनि जो ॻोठु बिल्कुलु पाणी जे हेठि आयल आहे। सरकार जेको आहे उन मदद जो जेको ऐलान कयो, उन सरकार जी मदद ते जेको आहे हू
छो नथा इतबार करण तव्हां छो था लॾ पलाण करण चओ त ॻोठाणनि सां ॻाल्हायूं था तव्हां छो था लॾ पलाण करे वञो साईं असांखे का बि सहूलियत मौजूदु न आहे हिते ॿार बीमारी हे तक़रीबन 2 महीननि खां मथे जेको थियो आहे बरसाति शुरू थियूं आहिनि ना ई अहिड़ी का सहूलियत आहे उहो ॾिसी सघो था तव्हां ना ई काशे जो रस्तो आहे ना ई को पाणी आहे घर ॿार हर शइ असांजा किरी पिया आहिनि ऐं इन दौरान सरकार पारां कोई हिते आयो तव्हांजी मदद जे लाइ कोई साईं न आयो कोई बि न आयो इलेक्शन जी टाइम हर को भॻो बीठो हूंदो आहे असांखे वोट ॾियो हर शइ कयो लेकिन हिन टाइम ताणी असांजे न कोई लंघी बि न आयो आहे मायूस थी करे लॾ पलाण कयो था बाक़ी छाजे लाइ साईं असांखे न का सहूलियत आहे न को सुख आहे ना ई का शइ का अहिड़ी का असांजा ॿार बीमार न का रस्ते जो असांखे को प्रॉब्लम आहे मच्छर पाणी घरनि में असांजो दीवारां सभु शइ असांखे किरी पिया आहिनि असां छा करे सघूं था लिहाज़ा पंहिंजा बचा किथे वञी महफ़ूज़ था कयूं न ॿियो त अहिड़ो का सहूलियत असांखे हिते न आहे ना ई का पाणी जी आहे ना ई को असांखे को रस्तो आहे असां काॾे वेंदासीं अदा तव्हांजे ॻोठ में जेको पाणी बीठो आहे जे निकाल जे लाइ सरकार कहिड़ियूं कोशिशूं वरितियूं सरकार का बि का कोशिशि न वरिती आहे तंहिंमें कोटिया रोड आहे कोटिया रोड जे हेठो जेके ज़मींदार तबिका आहिनि उहे पाणी खे बंदि करे वेठा आहिनि असांजो ॻोठ तॾहिं पाणी सां भरिजी वियो आहे अच्छा केतिरा तव्हांजा घर किरिया आहिनि तक़रीबन असांजो 150-200 घर आहे वॾो ॻोठ आहे असांजो अवाइली अतुर भंगर जो ॻोठ आहे अगरि हुकुमराननि खे का शइ खपे आहे त हे टाइम असांखे खेमा ॾिना असांखे कोटिया वञण जी ज़रूरत न पए आहे या ॿाहिरि वञण जी ज़रूरत न पए आहे हे सिस्टम अहिड़ो हले थो पियो अॼुकल्ह वोट वठण जी टाइम हिते भॼंदा ईंदा हाणे कोई ज़ारी बि न आहे कोई बि हिते अगरि हुकुमरान पहुचे आहे पोइ असां उन्हनि खे सलाम कयूं आहे या का शइ करे आहे असां ग़रीबनि जे लाइ हा न ॿार बीमार थियनि था पिया हे असां ढोर ढगा विकिणी करे असां कोटिया वञूं था पिया अच्छा तव्हां पंहिंजो माल मता विकिणी करे वञो था विकिणी करे वञूं था बाक़ी असां वटि छा हिते करोड़पति हूं छा हाणे बि सही असांजे ॻोठ अतुर भंगर में तक़रीबन 20-30-40 घर अञा ताईं बि वेठा आहिनि जेका वीचारा न छत आहे न छा आहे ईअं पंहिंजी मदद पाण खुले आसमान ते वेठा आहिनि न उनखे खुईमो मिलियो आहे न उनखे राशन मिलियो आहे हिन महिल ताईं बि बुख ते वेठा आहिनि असांजा माण्हू इन जे तक़रीबन तव्हां वञी तो ॾिसो अंदरि वञी ॾिसो कोई बि माना बेयारो वेठा सिहत जूं का टीमूं आयूं न को बि न आयो आहे सही न मीर इजाज़ ख़ान जी टीम में कोई बि न आयो आहे न साबिर ख़ान आयो न डॉक्टर बि न पहुतो आहे कोई बि न पहुतो आहे सॼा सभु मायूस थी सभु हर को जेको आहे ॻोठ पाण रोडनि ते वेठा आहिनि न कंहिंखे खीमे जी सहूलियत आहे न कोई राशन जी सहूलियत आहे न छा आहे 3-4 माण्हू बि ज़ख़्मी बि थिया आहिनि छतनि जे किरण जे सबबु